अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गड आऊं आहियां इमरान अली गोपांग। खबर शामिल क्यों था ब्यूरो चीफ सखर रिपोर्ट आतिफ शाह। रोड़ी में बलोच ॾींहं जे हवाले सां हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो जंहिं में सकाफ़ती पटका पाए बलोची शख़्सियतनि खे उजागर करे यकजहती जो इज़हार कयो वियो, जंहिंमें बलोच क़ौम इतिहाद जे अॻवान बि शामिल हुआ। उन मौक़े ते नूर हसन बलोच, फारूक बलोच, हिदायतुल्लाह कोलाची बलोच, शाहजहान बलोच ऐं ॿियनि हथनि में हथ ॾेई यकजहती जो इज़हार कंदे ॻाल्हाईंदे चयो त बलोच सकाफ़ती ॾींहं ते हिकु थियण जो मक़सदु उहो आहे त को दुश्मन असांखे बलोच क़ौम खे हरगिज़ कमज़ोर न सम्झे ऐं पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे उहो पैगाम ॾींदासीं त पंहिंजी क़ौमी सकाफ़त खां बाख़बर रहनि, पंहिंजी क़ौम ऐं वतन जी हिफ़ाज़त करणु सिखनि। असांखे पंहिंजे बलोच क़ौम ते फ़ख्रु आहे, नाज़ आहे। पटको असांजो कंध मथे रखंदो आहे, गैरत असांजो ज़ेवर आहे ऐं वफ़ादारी असांजी रत में शामिल आहे। पाकिस्तान असांजो प्यारो मुल्क आहे जंहिंमें बुनियादनि में असांजी वॾनि जी रत शामिल आहे। बलोचिस्तान पाकिस्तान जो वॾी एराज़ी वारो सूबो आहे। नूर हसन बलोच वधीक चयो त बलोच हुजण ते फ़ख्रु आहे ऐं रहंदो। असांजो पैगाम प्यार अमुन आहे ऐं उन में ई मुल्क जी तरक़ी आहे। बलोच क़ौम पाकिस्तान जी तरक़ी में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रही आहे। गुआदर पाकिस्तान जो रोशन मुस्तक़बिल आहे।